ज़िंदगी पाणीअ सां आहे ऐं पाणीअ बिना ज़िंदगीअ जो तसवुर ई नामुमकिन आहे। इहो ई सबबु आहे जो इंसान हमेशा पाणीअ जे वेझो घर ठाहे रहण खे ई तरजीह ॾिनी। सिंध उहा ख़ुशनसीब धरती आहे जेका इंसानी तारीख़ खां बि अॻु खां वठी सिंधु दरिया ते आबाद आहे ऐं उन धरतीअ जो नालो ई उन दरिया जे करे पियो। पर अफ़सोस जे सोणी सिंध जे माण्हुनि ख़ासि करे हुकुमराननि कंहिं शइ जो क़दुरु नाहे कयो। अमृत जहिड़े सिंधूअ जे पाणीअ खे बि गंदगीअ में तब्दील करे छॾियो आहे। दरिया सिर्फ़ इंसाननि लाइ जीअण जो ज़रियो ई न आहिनि, पर उन सां गॾोगॾु दरिया प्यार, मुहबत, अक़ीदे ऐं मज़हब जो बि हिसो आहिनि। हिंदुस्तान में गंगा ऐं जमुना नदी हिंदुनि लाइ पवित्र आहिनि त मिस्र जे नील नदीअ जो ज़िक्र क़ुरान शरीफ़ समेत अक्सर मज़हबनि में ज़िक्र हेठि आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं फ़िरौन जो किस्सो बि नील नदीअ सां ई जुड़ियल आहे ऐं ईअं ई सिंधु बि सिंधियुनि लाइ मुहबत, अक़ीदे ऐं एतिराम तोड़े तहज़ीब ऐं तमदुन सां टिमटार आहे। सिंध तोड़े सिंधियुनि जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त जो रोशन मिसाल आहे। यूरोप जा माण्हू बि दरियाहनि जा आशिक़ आहिनि। यूरोप में वॾा वॾा शहर दरिया किनारे आबाद आहिनि जिन खे तमामु घणो ख़ूबसूरत ठाहियो वियो आहे। इटलीअ जो शहर वीनस त आर्नो नदीअ जे विच ते आहे। हंगरीअ जे बुडापेस्ट शहर जो ज़िक्र कजे त इहो बि डैनोब नदीअ ते आहे। पेरिस जे हुसन खे बि सियान नदी 4 चंड लॻाए थी। ऐं ईअं लंडन जी सूंहं ऐं ताज टेम्स नदी आहे जेका शहर जे विच मां लंघे थी ऐं टेम्स नदीअ जी सूंहं खे पसण लाइ सयाहनि जो वॾो अंग रोज़ानो पहुचे थो। इटलीअ जो तारीख़ी शहर रोम बि टिम्बर दरिया भरिसां आहे। अमरीका जो न्यूयॉर्क शहर बि हेडसन दरिया जे किनारे आबाद आहे। अहिड़ीअ रीति जेकॾहिं असां कैनेडा जो ज़िक्र कयूं त इन्हीअ जो ख़ूबसूरत शहर मॉन्ट्रियल वरी ओटावा नदी ते वाक़िअ आहे ऐं रूस में वरी मॉस्को शहर मॉस्को नदी ते अॾियल आहे। अमरीका जे शहर शिकागो मां त हिकु मस्नूई नदी विच शहर मां गुज़ारे इन जी सूंहं में इज़ाफ़ो कयो वियो आहे। मेकांग नदीअ ते थाईलैंड, वियतनाम ऐं लाओस मुल्कनि जा केतिरा ई शहर आबाद आहिनि ऐं इहा नदी टिनी मुल्कनि खे न फ़क़ति सैराब करे थी बल्कि सूंहं में बि इज़ाफ़ो करे थी। दुनिया जे ॿियनि बि केतिरनि ई मुल्कनि जा केतिरा ई मिसाल ॾेई सघजनि था जेके दरियाहनि समुंड किनारे आबाद आहिनि, जिन जी सूंहं ऐं तफ़रीह जा चर्चा सॼी दुनिया में ॿुधजनि था ऐं दुनिया जे उन्हनि दरिया किनारनि ते आबाद शहरनि जी सूंहं पसण लाइ सिंध मां बि केतिरा ई माण्हू वञनि था। हुकुमरान तबिके जा माण्हू बि दुनिया में हिननि दरिया किनारे आबाद ख़ूबसूरत शहरनि ऐं तफ़रीह हंधनि ते क्रूज़ ऐं वॾनि बहरी जहाज़नि तोड़े ॿेड़ियुनि ऐं लांचुनि में वेही मज़ो वठनि था ऐं उन्हनि ख़ूबसूरत हंधनि ते पंहिंजूं तस्वीरूं ठाहे सोशल मीडिया ते अपलोड करे फ़ख़ुरु महसूसु कनि था। इन्हनि माण्हुनि उन्हनि दरियाउनि, ढंढनि या उहे जेके किनारा आहिनि समुंड जा या कुझु ॿियो पाणी जो जेको ज़रियो आहे उते जेका बि ज़िंदगी ठाही आहे, हिकु त उनखे कुदरती हुस्न हासिलु आहे, नेचुरल ब्यूटी, पर हिननि वरी पाण उन हुस्न में, उन ख़ूबसूरती में वॾो इज़ाफ़ो कयो आहे। ऐं दरियाउनि जे किनारनि ते तव्हांखे ॿुधायां त सॼी दुनिया में प्लाट, जायूं रहणी करणी महांगी हूंदी आहे। उते माना उहो इलीट इलाइक़ो हूंदो आहे, एग्ज़ीक्यूटिव इलाइक़ो थींदो आहे। दरिया जा ॿई किनारा जेके बि
ज़मीन मिले, प्रॉपर्टी मिले, टॉप ते हूंदी आहे, महांगी हूंदी आहे, छाकाणि जो दरिया हुस्न में इज़ाफ़ो करे थो। दरिया जेको आहे सो ज़िंदगी जी अहञाण आहे। मिसाल तव्हांखे ॾियां, शिकागो में दरिया कोन्हे पर शिकागो रिवर वहे थी। हाणे सवाल आहे त दरिया बि कोन्हे, शिकागो रिवर वहे थी। इहा उन्हनि लेक मां कढी, लेक मिशिगन जेका शिकागो जे आहे किनारे ते आहे, जेको लेक मां कढी उहो दरिया उन शिकागो शहर मां गुज़ारे, विच मां हुनजे चौधारी वॾी वॾियूं हाई राइज बिल्डिंग्स आहिनि, ब्रिजिस आहिनि, ख़ूबसूरती मसनूई तौर ते ख़ूबसूरत करे सॼे शहर मां वहाए वरी जेको आहे हुनखे आउट ऑफ सिटी जेको आहे कढनि पिया। हाणे लंडन जी टेम्स नदी आहे, असांजी सिंधु नदी तमामु वॾी आहे, उहा नंढी आहे तमामु। उन ते साईं लंडन शहर में घटि में घटि बि 30 खां वधीक ब्रिजिस आहिनि, 30 पुलियूं अंदरि ट्यूब जूं पुलियूं पाणी मां लंघनि थियूं, उहे अञा ख़बर नाहे। पर इहे जेके मथां जेके पुलियूं वञनि थियूं, एॾियूं ख़ूबसूरत पुलियूं आहिनि, एॾियूं सुहिणियूं पुलियूं आहिनि, हिकु हिकु लखे सियाह ईंदा आहिनि उनखे ॾिसण लाइ। जेकॾहिं असां पंहिंजी सकाफ़त ऐं तहज़ीब वारी सुहिणी धरती सिंध मां वहंदड़ सिंधु नदीअ जो ज़िक्र कयूं त इन जूं ॿई कंदियूं बि जन्नतुल फिरदौस आहिनि। पर अफ़सोस जो महिराण जे मस्तीअ भरियलु मौजुनि खे ॾिसण लाइ सैर तफ़रीह ख़ातिर माण्हुनि जो रुख़ न हुजण बराबरि नज़र अचे थो। सिंधु दरिया जे ॿिन्ही कपनि ते आबाद सखर ऐं रोड़ी शहरनि खे ख़ुदा ताला सिंधु नदीअ जी सूंहं सां मालामाल कयो आहे। जेकॾहिं सखर ऐं रोड़ीअ वारे पासे खां सिंधुअ जे किनारनि खे गंदगीअ खां पाक करे तरक़ी वठराइजे ऐं तफ़रीह जा मौक़ा बि फ़राहम कजनि त सिंधुअ जे किनारे आबाद सखर ऐं रोड़ी शहर बि लंडन जे टेम्स जी ख़ूबसूरत झलक ॾेई सघनि था। सखर अहिड़ी जाइ आहे, सिंधु नदी जिते जवान असांखे नज़र अचे थी, उते जिथां जिथां ई सफ़र कंदी हिते अचे थी, उहो सॼो मुल्क खे उहा जेको आहे पंहिंजे पाणीअ जे हवाले सां हुनखे आबाद कंदी अचे थी, संवारींदी अचे थी, हुनखे जियापो ॾींदी अचे थी। पर जॾहिं उहो सखर में पहुचे थी त उहो सखर जी सूंहं में एॾो इज़ाफ़ो करे छॾे थी जो असां जेकॾहिं ॿाहिरां को माण्हू अचे थो त उहो उनखां ॾाढो मुतासिर थिए थो। पर ॻाल्हि इहा आहे त हिते मालिकी तव्हांखे कंहिं बि हवाले सां नज़र न ईंदी। हाणे असां जेकॾहिं हिते बीठा आहियूं, मुंहिंजे साम्हूं ही जेको नज़र अचे पियो हिकिड़ो झंग आहे, ॾिसी अफ़सोस थिए थो त भई हिन खे सिर्फ़ु हिकिड़ो माली रखी करे उनजी कटिंग कराए सघिजे थी, उनखे समत ॾेई सघिजे थी, जेको बि नथो कयो वञे। त इहे जेके हाणे इहो ज़िमेदारी कंहिंजी थिए थी, ज़ाहिर आहे सिंध सरकार जी थिए थी, जंहिंखे ज़रूरु इन पासे ॾे ध्यानु खपे। हीअ दुनिया जे हिकिड़े ख़ूबसूरतनि जेको माॻनि मां हिकिड़ो माॻ आहे। जेकॾहिं हिनखे संवारियो वञे उन तरीक़े सां जीअं ॿियनि जायुनि ते संवारियो वञे थो त हीअ दुनिया जो ख़ूबसूरत तरीन माॻनि में शुमारु करे सघिजे थो। किथे बि असां ॾिठी आहे, दुनिया ॾिठी आहे, किथे बि हिकिड़े ई हंध ते एतिरियूं ख़ूबसूरत शयूं जेके आहिनि तव्हांखे न मिलंदियूं। माना तव्हांखे ॿेट बि मिलनि, दरिया मिले, ॿेट मिलनि, बैकग्राउंड में पहाड़ मिलनि, बैरेजिस मिलनि। हेॾो हिकिड़ी शाहकार बैरेज जेको अॻियां मौजूदु आहे, साध बेले जहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत जेको आहे तारीख़ी माॻ मौजूदु आहे, सतियुनि जो आस्थान जहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत क़ब्रिस्तान जेको आहे अरगुननि जो उहो मौजूदु आहे। बखर जो क़िलो आहे जंहिंजी पंहिंजी हिकिड़ी तारीख़ आहे। तंहिंखां पोइ लैंसडाउन पुल आहे जेका बि दुनिया में पंहिंजी तामीर साज़ीअ जे हवाले सां हिकिड़ो अजूबो आहे, उहा आहे। अयूब पुल जी जेका ख़ूबसूरत हिकिड़ी ठहियलु आहे उहा मौजूदु आहे। त इहे सभई शयूं हिकिड़ी हंध ते गॾु आहिनि, सिर्फ़ु उनखे संभालण जी ज़रूरत आहे। सखर वटि सिंधु दरिया जे मथां सखर ऐं रोड़ी शहरनि खे मिलाइण लाइ रेलवे जे मक़सदनि लाइ ठाहियल ऑस्ट्रेलिया जे सिडनी वारी पुल जी तर्ज़ वारी लैंसडाउन पुल खां वेंदे बाद में अॾियल अयूब पुल मथां ट्रेन में गुज़रंदड़ अक्सर मुसाफ़िर ऐं पुल मथां गाॾियूं डोड़ाईंदड़ माण्हू थधा साह भरे वॾी हैरानगी ऐं अचरज सां सोचुनि जे सफ़र ते हलिया वञनि था ऐं सोचीनि था त दुनिया जूं हर साल जे पहिरें ॾींहुं न्यू ईयर नाइट ते अक्सर नज़रूं ऑस्ट्रेलिया जे शहर सिडनी जी ख़ूबसूरत पुल ते खुतल हुजनि थियूं।
ऐं माण्हुनि जो सिडनी पुल मथां नए साल जी आजियां लाइ आतिशबाज़ीअ वारा मंज़र ॾिसी मन मोहिजी पवे थो। ठीक इन नए साल जी आजियां वारी घड़ीअ सिडनी जी पुल जी ख़ूबसूरत झलक इन ई तर्ज़ ते अॾियल रोडीअ वारी लैंसडाउन ब्रिज ते नज़र नथी अचे। सिडनी जी पुल मथां रोशनियुनि आतिशबाज़ीअ जा मंज़र ऐं रोडीअ वारी पुल ते अंधेरे ऐं ख़ामोशी जो राज मायूसियुनि खे वधाए थो ऐं माण्हू हुकुमरान तबिके जी सोच ऐं हिकमत ते सोचे अफ़सोस कनि था त छा सिंधूअ मथां रोडीअ वारी पुल सिडनी जी ब्रिज जीअं नथी चमकी सघे? छा माण्हू हिन तरफ़ सियाहत लाइ नथा अची सघनि? सिंधूअ किनारे रोड़ी तोड़े सखर वारे ॿिन्ही पासनि कुझु किलोमीटरनि ताईं एतिरी त सूंहं वसे थी जो इन्हीअ खे वधीक बहितर करण ऐं तरक़ी वठाइण सां ही किनारा एतिरा त पुरकशिश थी सघनि था जो पाकिस्तान तोड़े परॾेह मां ईंदड़ सयाहनि लाइ कशिश जो वॾो सबबु बणिजी सघनि था। असांजी जनम भूमि आहे, असीं हिते ॼावा ऐं वॾा थियूं इन ई दरिया जे किनारे ते। पूरे मुल्क पाकिस्तान में रोड़ी सखर वटि दरिया जी जेका ख़ूबसूरती आहे उहा मूंखे किथे बि नज़र न आई आहे। जहलम आहे, शहर जहलम दरिया जे किनारे ते आहे, पर उनजे अपोज़िट में ईअं न आहे जीअं रोड़ी सखर आहे, या कोटरी ऐं हैदराबाद गॾु आहिनि, पर हिननि वांगुरु न आहे। ही एॾो सुहिणो मंज़रु आहे, कुदरती तौर ते दरिया हिते एॾी ख़ूबसूरती पैदा पियो करे, वरी ॿिनि शाख़ुनि में तब्दील थियो वञे, वरी मंदर अथर विच में, वरी बखर जो ॿेट अथर, हिकिड़ो नेचुरल हिकिड़ी ख़ूबसूरती आहे। बसि बदकिस्मती इहा आहे जो असां हिन ख़ूबसूरती खे वधीक उजागर तमामु थोरी महिनत जी ज़रूरत आहे। ॿाहिरनि मुल्कनि में त ईअं थींदो आहे जो दरियाउनि खे हिकिड़ी डाइक ॾेई उनजो भित ॾेई पाणी वधाईंदा आहिनि त जीअं क्रूज़ हलनि, ऐं उन क्रूज़ में उते फंक्शन थींदा आहिनि, डिनर थींदा आहिनि, स्लो मोशन में हिकिड़ो क्रूज़ बुक थींदा आहिनि, हज़ारे पार्टीज़ थींदियूं आहिनि, माण्हू उन मां सियाहत मां मुल्क ऐं सरकार अरबे रुपया कमाईंदी आहे। असां वटि हिते नेचुरल हर शइ ठही पई आहे, न असांखे हिते पाणी वधाइण जी ज़रूरत आहे, ब्रिजिस आहिनि, होटलिंग थिए, क्रूज़ हलनि, पार्टियूं थियनि, हिते अरबे रुपयनि जो टैक्स तव्हां कमाईंदव, सियाहत थींदी, पर ही कुदरती तौर ते ठहियल शइ खे बि असां उन पासे लाड़े न सघिया आहियूं जो उन मां फ़ाइदो बि वठूं ऐं हिन जे कुदरती हुस्न में इज़ाफ़ो बि कयूं ऐं माण्हू अची ॾिसी चवनि त वाह छा सिंधू दरिया जो मंज़रु आहे रोड़ी ऐं सखर वटि। लैंसडाउन ब्रिज जे बिल्कुलु भरिसां सिंधूअ किनारे टकरीअ ते सतियुनि जो आस्थान आहे। सतनि बीबियुनि सां मंसूब हिन क़ब्रस्तान बाबति तारीख़दान लिखनि था त हिन में मुख्य वॾी क़बर बखर जे गवर्नर अबुल कासिम नमकीन जी आहे, जेको कंधार लॻ सन 1018 ईस्वी में लड़ाईअ दौरान मारिजी वियो हो, जंहिंजो लाश सखर आणे रोड़ीअ वारे पासे सिंधूअ जे कप ते दफ़नायो वियो हो, जंहिं बाद इहो हंधु शाही क़ब्रस्तान क़रार ॾिनो वियो, जिते अबुल कासिम नमकीन जे ॿियनि मिटनि माइटनि जूं बि क़बरूं ठहियूं। ही क़ब्रस्तान मुग़ल दौर जो सुहिणो क़ब्रस्तान आहे ऐं हिन क़ब्रस्तान जे क़बरुनि जी बनावट मकली ऐं चौखंडीअ वारे क़ब्रस्तान जहिड़ी आहे। हिन क़ब्रस्तान खे सतियुनि जे क़ब्रस्तान तौरु एतिरो त वर्जायो वियो आहे जो हर घुमण ईंदड़ माण्हू इन्हीअ खे सच सम्झे थो त हिन क़ब्रस्तान में 7 बीबियूं दफ़न थियल आहिनि, जंहिंजो तारीख़ में किथे बि ज़िक्र नथो मिले। सिंधू किनारे इन सुहिणे क़ब्रस्तान ते रोज़ानो केतिरा ई माण्हू घुमण अचनि था, जॾहिं त परॾेही सयाह बि कॾहिं कॾहिं भेरो भञनि था। So I basically arrived in Sakhar last night, and I'm actually going to say this is a very underrated city. You know, it's one of those things that struck me on the map as a transit point to get to Mohenjo-Daro because that's the closest airport. Well, that's kind of overlooking what's actually in this city. It's actually got a lot of history to it. I mean, just in the past couple hours, I've been able to check out a bazaar that's got a lot of history. Of course, you know, these bridges, and we're about to check out the tombstone of the Seven Sisters as well, and that's just the beginning. We're actually going to be spending the whole day here, so this is a very overlooked
part of Sindh province as well as all of Pakistan. Acho Sindh Gomo. ऊची टकरीअ ते सिंधूअ किनारे हिन क़ब्रस्तान वारे हंध तां बि सिंधूअ जे हुस्न ऐं सूंहं खे बि चङी तरह ॾिसी सघिजे थो त इहो केॾो न जादुई असरु रखंदड़ आहे। सतिन जे आस्थान खां ॾखण तरफ़ खजनि जा वण, उत्तर में लैंसडाउन ब्रिज ऐं अयूब पुल सखर ऐं रोड़ीअ खे मिलाइनि थियूं, जॾहिं त उत्तर तरफ़ बखर जो फिटल किलो, सिंधूअ जी विच सीर ते ठहियल सात ॿेले वारे तीरथ आस्थान, ओलह में सखर बैराज ऐं ॿिया खोड़ सारा मंज़र ॾिसी मन मोहिजी पवे थो। सिंध नदी जेका आहे उहा असांजो जियापो त आहे ई आहे हिन सॼे ख़िते जो, हिन मुल्क जो, ख़ासि तौर ते सिंध जो, पर हीअ असांजो इश्क बि आहे। असां जेके लेखक आहियूं, शाइर आहियूं, उन हिन नदीअ सां इश्क कयो आहे। असांखे जिथां बि गुज़रंदे नज़र अचे थी, पर जॾहिं असां सखर में ॼाया आहियूं त मूं पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो जेको आहे वक़्तु जेको आहे उहो सिंधू नदीअ जे किनारे ते गुज़ारियो आहे, छो त असांजो घर भुटा रोड ते सिंधू नदीअ जे किनारे ते ई आहे। जॾहिं बि दिलि चवंदी, जॾहिं बि वक़्तु मिलंदो या ॿाहिरां को दोस्त ईंदो त उनखे वठी वञी दरिया किनारे वेही रहंदा हुआसीं ऐं सभई उन मां महसूसु थींदा त भई छा त हिकिड़ी ख़ूबसूरत जाइ आहे। नंढनि नंढनि जीअं तव्हां ज़िक्र कयो त सिंध जा जेके मुख़्तलिफ़ मागनि ते मसनूई जेके ढंढूं बि ठाहियूं वयूं आहिनि, उते बि केॾा माण्हू अचनि था, उन्हनि जी ख़ूबसूरतीअ खां बि उहे महसूसु थियनि था। पर हीउ त हिकिड़ो शाहकार आहे जेको असांजे साम्हूं अचे थो। जीअं मूं अॻु में अर्ज़ु कयो त हिकु शाइर जी हैसियत सां हिन धरतीअ जे सबूते जी हैसियत सां असां सिंधू नदीअ सां इश्क कयो आहे। उन इश्क जो इज़हार मूं पंहिंजे हिकिड़े नज़्म में बि कयो आहे जंहिंजो उनवान आहे सिंधू नदी। मां उहो मां जाॾो पेश कयां थो। नदी जा प्यार जहिड़ी आहे, नदी जा प्यार जहिड़ी आहे, सॼण जे सार जहिड़ी आहे। नदी जा प्यार जहिड़ी आहे, सॼण जे सार जहिड़ी आहे। नदी दर्दन दवा जहिड़ी, पिरीअ जे पार जहिड़ी आहे। नदी जा प्यार जहिड़ी आहे, सॼण जे सार जहिड़ी आहे। नदी दर्दन दवा जहिड़ी, पिरीअ जे पार जहिड़ी आहे। गगन मां जा लथी आहे, गगन मां जा लथी आहे। जुगनि खां जा हली आहे। घटनि घेड़नि पहाड़नि मां अचे थी अप्सरा वांगे। घटनि घेड़नि पहाड़नि मां अचे थी अप्सरा वांगे। बंदनि जे भाकुरनि में बि लॻे थी नार नखरेली। बंदनि जे भाकुरनि में बि लॻे थी नार नखरेली। असांजा माग जोड़े जा, असांजा माग जोड़े जा, असांजा भाग जोड़े जा। असांजा माग जोड़े जा, असांजा भाग जोड़े जा। नदी जा साह वांगे आ, पके वेसाह वांगे आ। नदी जा साह वांगे आ, पके वेसाह वांगे आ। नदी जा कावड़ियल परचियल, असांजे यार वांगे आ। नदी जा कावड़ियल परचियल, असांजे यार वांगे आ। भिटुनि ते खेॾंदड़ सोणे, थरी कंहिं ॿार वांगे आ। भिटुनि ते खेॾंदड़ सोणे, थरी कंहिं ॿार वांगे आ। कॾहिं ललकार जहिड़ी ऐं कॾहिं माठार वांगे आ। नदी दिलदार वांगे आ। कॾहिं ललकार जहिड़ी ऐं कॾहिं माठार वांगे आ। नदी दिलदार वांगे आ। असांजी जिंद आ जंहिंसां, असांजी जिंद आ जंहिंसां, असांजी सिंध आ जंहिंसां। नदी सिंधो नदी मुंहिंजी, नदी सिंधू नदी मुंहिंजी। सदियुनि खां जाॻंदी आई, ज़माना झाॻंदी आई। नदी सिंधू नदी मुंहिंजी, सदियुनि खां जाॻंदी आई, ज़माना झाॻंदी आई। उन्हीअ खे केरु रोकींदो, उन्हीअ खे केरु रोकींदो, मिटीअ जो ढेर रोकींदो। उन्हीअ खे केरु रोकींदो, मिटीअ जो ढेर रोकींदो। रहे सिंधू सलामत ऐं करे आबाद सिंधड़ीअ खे। रहे सिंधू सलामत ऐं करे आबाद सिंधड़ीअ खे। सिंधू जा प्यार जहिड़ी आहे, सॼण जे सार जहिड़ी आहे। नदी दर्दन दवा जहिड़ी, पिरीअ जे पार जहिड़ी आहे। सिंधूअ मथां जुड़ियल सखर बैराज बि हिकु अहिड़ो शाहकार आहे जंहिंजो दुनिया में किथे बि मिसाल नथो मिले। 54 लख एकड़ ज़मीन आबाद करण जे मक़सद सां तयारु कयल सखर बैराज ते हिन वक़्तु
आबपाशी माहिरनि मूजिबि 80 लख एकड़ ज़मीन आबाद थिए थी। सिंध में ज़रई इनकलाब आणींदड़ सखर बैराज में 66 दरवाज़ा आहिनि ऐं हर दरवाज़े जी ड्रेग 60 फुट आहे, जॾहिं त सॼी बैराज जी ड्रेग 4925 फुट आहे। सखर बैराज जे साॼे ऐं खाॿे पासे 7 कैनाल निकिरनि था। अंग्रेज़ राज में ठहियल हिन शाहकार खे ॾिसी थोरी देरि लाइ अंग्रेज़ जे ग़ुलामीअ वारा ॾुख ॼण त संदनि जी तारीफ़ में बदिलजी वञनि था। सखर बैराज जेतोणीकि पंहिंजी मुदत पूरी करे चुको आहे ऐं ॻरी ट्रैफ़िक हितां गुज़रण ते पाबंदी आहे, सखर बाईपास सां ॻंढियल हिकु नई पुल तामीर थियण बैदि समूरी ॻरी ट्रैफ़िक उतां गुज़रे थी। सखर बैराज त हूअं ई सरापा सूंह ऐं सिंधूअ जो ताज आहे। जॾहिं इन ताज मथां सयान लाइ ट्रेन हलाए सिंधूअ जो मथां खां नज़ारो करायो वञे थो त ॼण त सैर कंदड़ माण्हूअ जो मन मुहिजी पवे थो। जॾहिं त सखर एयरपोर्ट वेझो हुअण करे अक्सर जॾहिं जहाज़ दरिया मथां एयरपोर्ट तरफ़ लैंड करण लाइ वधे थो त माण्हू बैराज ऐं दरिया जी ख़ूबसूरतीअ खे पंहिंजे कैमराउनि में महफ़ूज़ कनि था ऐं सखर बैराज ऐं रोड़ीअ वारे पुल जे विच ते सिंधू दरिया जे ॿेट में क़ाइमु हिंदुनि जे तीरथ आस्थान सात ॿेले वारे मंदर जी सूंह बि सिंधूअ जी सूंह खे 4 चंड लॻाए थी। श्री बाबा बनखंडी महाराज 1823 ईस्वी धारे हिन आस्थान ते पहुतो ऐं 100 वरहनि जी ॼमार में परलोक पधारे वियो। संदसि असुल नालो लालचंद हो, पर छाकाणि त हुन 9 सालनि जी ॼमार में घर छॾियो ऐं बन जो राही थियो, तंहिं करे गुरुअ संदसि नालो मटाए बनखंडी रखी छॾियो। हू ज़ात जो ब्राह्मण ऐं उदासी पंथ सां वास्तो रखंदड़ हो। उदासी पंथी माना जेको सॼी उमिरि शादी न करे ऐं पंहिंजे अंदर खे मारे छॾे। उदासी पंथी सन्यासी ऐं साधु वीराननि में रही पूरे ध्यान सां तपस्या कंदा आहिनि। चयो वञे थो त बनखंडी महाराज नेपाल खां हिते आयो, जिते संदसि धूणी अॼु बि आहे। संदसि गुरु हिंदुस्तान जी रियासत पटियाला में हो। बाबा बनखंडी महाराज जॾहिं सिंध में आयो त इहो दौरु टालपुरनि जे हुकुमरानीअ जो हो। चयो वञे थो त मीर सोराब ख़ान टालपुर अक्सर बाबा बनखंडी महाराज वटि ईंदो हो। सात ॿेले वारे आस्थान ते बड़ जा घाटा वण लॻल हुआ, जिन ते ब्राह्मण, महेश ऐं विष्णु नाला रखिया विया। जॾहिं त आहिस्ते आहिस्ते उते काली माता, गणेश ऐं हनुमान जा मंदर बि ठाहिया विया, छाकाणि त बखर ऐं रोड़ी जी वॾी आबादी हिंदुनि ते मुश्तमिल हुई। मीरनि जा वज़ीर ऐं शहरनि जा शाहूकार बि हिंदू सेठ हुआ, जंहिं करे सात ॿेले वारे हिन तीरथ आस्थान तरक़ी वठण में देरी न कई। जेतोणीकि सात ॿेले वारे मंदर जी तारीख़ का एतिरी घणी पुराणी न आहे, पर हिन जी सूंह ऐं संगमरमर सां बनावट सदियुनि जी सिक लाहे छॾे थी। सिंधूअ जी लहरुनि ऐं पाणीअ में चाढ़ खां महफ़ूज़ रखण लाइ मंदर जे चौधारी ऊची दीवार ॾिनल आहे। मंदर में लॻल घाटा वण थधिकार जो अहसासु ॾियारीनि था ऐं मंदर जे चौधारी हर पासे सूंह वसे थी। सात ॿेले में ॿेड़ियुनि लांचुनि ज़रिए यात्री पूॼा पाठ करण ऐं घुमण लाइ पहुचनि था, जॾहिं त हर साल सात ॿेले वारे मंदर में बाबा बनखंडी महाराज जो 3 ॾींहंनि वारो मेलो बि लॻे थो, जंहिंमें शिरकत लाइ ॾेह तोड़े परॾेह खां हज़ारें यात्री पहुचनि था। सिंधूअ जे विच ते सखर वारे पासे ॾांहुं सात ॿेले वारो मंदर बि सयान लाइ ॼण त हिकु वॾो शाहकार आहे, जंहिंखे अञा बि वधीक ख़ूबसूरत ठाहिण ऐं सहूलियतूं ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। उन जे पस मंज़र में हिकिड़ी शानदार इमारत असांखे नज़र अचे थी। ॿेट आहे, असल में साधुअ जो ॿेलो,
जेके असीं आमतौर ते सात बेलो सॼूं था, ऐं उन जे पासे में ॾिसंदासीं त असांखे नज़र ईंदी सतियुनि जो आस्थान, उन जे पासे में बखर जो क़िलो, मथां लेंसडाउन ऐं अयूब पुल। तारीख़ जूं ख़ूबसूरत तरीन शयूं जेके असांजे पस मंज़र में मौजूदु आहिनि। तव्हां दुनिया में जेकॾहिं ॿियनि जॻहियुनि ते वञूं था, गुज़िरियल साल असां अमेरिका विया हुआसीं, त अमेरिका में उते खोड़ अहिड़ियूं जायूं हुयूं, अहिड़ा ढंढूं हुयूं, अहिड़ा किनारा हुआ रिवर्स जा, उते वञणु थियो। मिसाल तौरु लुईविल जो हिकिड़ो शहरु आहे, उते स्टेट आहे केंटकी, उन जो हिकिड़ो शहरु आहे लुईविल। उतां हिकिड़ी ओहावा नदी गुज़रे थी। हाणे उन नदीअ जे किनारे ते नंढिड़ो दरियाउ आहे। हे असां जॾहिं सिंधूअ खे हुन सां भेट कयूं था त हुनजे साम्हूं कुझु बि कोन्हे, पर उन्हनि खे बि एॾो ख़ूबसूरत करे रखियो आहे। ईअं ई शिकागो में मिशिगन लेक आहे, या शिकागो खां ॿाहिरां जेको आहे उहा उते जेको असांखे मिलवाकी लेक मिले थी, या लेक जेनेवा मिले थी। उते तव्हां ॾिसंदो त कहिड़े बि मौसम में तव्हां वञो था, बर्फ़बारी खां सवाइ, त तव्हांखे सवनि जे हज़ारनि जे तादाद में उते सियाह मिलनि था। माण्हू अचनि था, रहनि था, इंजॉय कनि था, ऐं उन्हनि ढंढुनि खे, ढंढ त हाणे का दरिया जे मुक़ाबले में का वॾी हैसियत नथी रखे, पर उन्हनि ढंढुनि खे, उन्हनि नदियुनि खे बि उन्हनि माण्हुनि एॾो सिंगारियो आहे, एॾो संभारियो आहे, या उनजी मालिकी कई आहे, जेका असांखे हिते किथे बि नज़र नथी अचे। सखर में हर मज़हब जे माण्हुनि में भाईचारे ऐं प्यार मुहबत सां रहण जो हिकु ख़ूबसूरत मेलाप वारो माहौल आहे, जिते सिंधूअ जे पेट में तारीख़ी तीर्थ आस्थान सात ॿेले वारो मंदरु हिंदुनि जे पूॼा पाठ लाइ आहे, त उते सिंधूअ किनारे इंतिहाई ख़ूबसूरत मस्जिदूं बि मुसलमाननि लाइ तामीर थियल आहिनि। सखर जी मस्जिद मंज़िलगाह तोड़े बंदर रोड ते 3 वॾियूं आलीशान मस्जिदूं बि मौजूदु आहिनि। उन्हनि मस्जिदुनि जी तामीर इंतिहाई ख़ूबसूरत ऐं आलीशान तरीक़े सां कई वई आहे। सिंधूअ जे किनारे खां चद क़दमनि जे फ़ासिले ते ईसाइनि जी सुहिणी इबादतगाह सेंट सेवियर चर्च बि मौजूदु आहे, जिते शहर में रहंदड़ ईसाई बिरादरी जा माण्हू इबादत कनि था। मतिलबु त सिंधूअ किनारे आबाद सखर शहर में इंतिहाई मुहबत वारे माहौल में सभिनी मज़हबनि जा माण्हू खुलियल आज़ादीअ सां रहनि था ऐं इबादतूं कनि था। सिंधूअ जे किनारनि ते तोड़े विच सीर ते बुज़ुर्गनि जूं दरगाहूं बि आहिनि, त धरोड़ीअ वारे पासे सिंधूअ किनारे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वार मुबारक जी ज़ियारत बि आहे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे मुर्शिद बाबा सदरुद्दीन शाह बादशाह जी आख़िरी आरामगाह बि सिंधूअ किनारे आहे, जिते हर साल 3 ॾींहंनि वारो मेलो बि लॻे थो। जिते सिंध तोड़े पंजाब खां वॾे अंग में माण्हू पहुचनि था। ख्वाजा खिज़र जो आस्थान बि सिंधू दरिया जे पेट में मौजूदु आहे, जंहिंखे हर अक़ीदे जा माण्हू निहायत एहतराम सां ॾिसनि था ऐं सिंधूअ जे तारों तार वहण लाइ हिते अची दुआऊं कनि था। सिंधू दरिया जे विच ते पहाड़ मथां माज़ीअ जो इंतिहाई ख़ूबसूरत ऐं फ़ौजी मक़सदनि लाइ ठाहियल बखर जो क़िलो बि मौजूदु आहे। क़िले जी हालत त ज़बून थी वई आहे, पर तारीख़ खे ज़ाहिर करण लाइ इन्हीअ जा नक्श अॼु बि चिटा चिटा मौजूदु आहिनि। सिंध जे अॻूणी राजधानीअ वारे शहर अरोड़ वटां जॾहिं सिंधू दरिया जो वहिकिरो सन 946 ईस्वी में तब्दील थियो, तॾहिं खां बखर ऐं रोड़ीअ अहमियत हासिल कई ऐं आहिस्ते आहिस्ते माण्हुनि सखर वारो पासो वसायो ऐं सखर खे उन वक़्तु वधीक अहमियत मिली जॾहिं तारीख़ी शहर अरोड़ मुकमल तौर तबाह थी वियो। मुग़ल दौर में शाबेग अरगोन क़दीम कुटुंबनि खे लॾाए अरोड़ जे फिटिल आसारनि मां सिरूं खणाए बखर वारो क़िलो आबाद करायो, जंहिंसां सखर खे वधीक अहमियत हासिल थी ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वक़्त जे हुकुमराननि क़िले जी तामीर में फेरफार बि कई ऐं चढ़ायूं बि थींदियूं रहियूं, जंहिंमें 1541 सन में
हुमायूं वारी नाकाम काह बि शामिल आहे। अहिड़ीअ रीति 1544 ईस्वीअ में शेरशाह सूरी काह करे बखर वारे किले जो नालो तब्दील करे शेरगढ़ रखियो, जेको बाद में संदसि हथनि मां निकिरण बैदि ॿीहर बखर जो किलो सजण लॻो ऐं 1590 ईस्वीअ वारे अरसे में अकबर बादशाह बखर वारो किलो मीर मासूम शाह बखरीअ खे जागीर तौरु ॾिनो। बखर कलोड़नि खां पोइ टालपुरनि जी हुकुमरानी में आयो ऐं ख़ैरपुर जे मीरनि खां वरी अंग्रेज़नि कब्ज़ो छॾायो। बखर वारो किलो सखर जी तारीख़ जो हिकु वॾे में वॾो मिसाल आहे। सिंधु दरिया जे ॿेटनि ऐं कंधियुनि ते आबाद सुहिणनि आस्थाननि सां गॾु जेकॾहिं सिंधूअ जे कुदरती सूंहं जो ज़िक्र न थिए त इहा ख़ूबसूरत कहाणी अणपूरी रहिजी वञे थी। सिंधूअ में हूअं त मलाहनि जे पेट गुज़र लाइ मच्छी बि शिकार लाइ तमामु घणे मिक़दार में आहे ऐं पखी बि सॼो ॾींहुं सिंधूअ मथां पंहिंजी परवाज़ जारी रखनि था। ऐं मीरबर ॿेड़ियुनि ज़रिए जॾहिं माण्हुनि खे सिंधूअ जो सैर कराइनि था त इन ई वक़्तु सिंधूअ में नज़र ईंदड़ इंडस डॉल्फिन जी पाणीअ खां ॿाहिरि निकिरी अचणु ऐं गुम थी वञण वारा मंज़र बि मनमोहींदड़ हुजनि था। सिंधु दरिया हूअं त माज़ीअ में वापारी मक़सदनि लाइ तमामु घणो अहम हो ऐं वॾा वॾा ॿेड़ा सामान सां भरिजी बंदर रोड ते लहंदा हुआ ऐं मीरबरनि जो ॿेड़ियुनि सां पेट गुज़र सलाड़ियल हूंदो हो, जेको अॼुकल्ह तमामु घटिजी वियो आहे। सवाइ सैर तफ़रीह लाइ ईंदड़ माण्हुनि खे सिंधूअ जो सैर कराए कुझु ॾोकड़ कमाइण जे। सिंधु दरिया में सैर तफ़रीह लाइ ॿियनि बाग़नि घुमण सां गॾु अंधी ॿुल्हण इंडस डॉल्फिन खे दरिया में चिलविलायूं कंदे ॾिसी कुझु देरि लाइ ज़हन में ख़ूबसूरत अहसासु पैदा थिए थो ऐं माण्हू अंधी ॿुल्हण जे दरिया में ॿीहर निकिरण ऐं जंप ॾियण वारी झलक जो इंतज़ारु कनि था। हिन वक़्तु दुनिया जे सभिनी दरियाहनि ऐं समुंडनि में लॻभॻि 80 क़िस्मनि जूं डॉल्फिन ऐं व्हील मौजूदु आहिनि। उन्हनि मां 30 डॉल्फिन ऐं 50 व्हील जा क़िस्म आहिनि। डॉल्फिन जे 30 क़िस्मनि मां 5 दरियाई ऐं 25 सामूंडी पाणीअ जूं डॉल्फिन्स आहिनि। ताज़े पाणीअ जे दरियाई डॉल्फिन मां हिकु अमेरिका जे एमेज़ॉन दरिया, ॿी ॾखण अमेरिका जे ला प्लोटो दरिया, टी चीन जे यगिंजी दरिया, चौथी नेपाल, हिंदुस्तान ऐं बांग्लादेश जे ब्रह्मपुत्रा, मेघना ऐं कर्नोफुली दरियानि में, जॾहिं त 5 पाकिस्तान जे सिंधु दरिया में आहे। सिंधु दरिया में मिलंदड़ इंडस डॉल्फिन अंधी आहे, जंहिंखे ॾिसण जी सघ न हुअण करे अंधी ॿुल्हण बि सघिजे थो। सिंधु दरिया में इंडस डॉल्फिन जी हिफ़ाज़त ऐं वाधवीज लाइ क़दम खणण जी सख़्तु ज़रूरत आहे, छाकाणि त ड्रेनेज जो गंदो पाणी दरिया में छोड़ थियण ऐं मच्छीअ जे शिकार लाइ ॼार जो इस्तेमालु इंडस डॉल्फिन लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे। दुनिया जे काफ़ी मुल्कनि में हसीन मुल्क असांजो बि आहे। उन में दरिया सिंध जहिड़ो ख़ूबसूरत दरिया जेको असांजी सिंध में जॾहिं पहाड़नि खां बर्फ़ानी पहाड़नि खां वठी ज़मीनी सतह ताईं थो अचे, उन खां पोइ जॾहिं असांजी सिंध जी ऐं सखर जी हदुनि ताईं पहुचे थो त उन में हिकु ख़ूबसूरत अलाह साईं जी धरतीअ ते ख़लक़ियल मख़लूक जेका इंडस डॉल्फिन आहे,
उन इंडस डॉल्फिन जे हवाले सां अव्हांखे मां ॿुधायां त इंडस डॉल्फिन दरिया पाण त सुहिणो आहे, पर उन में सूंहं में इज़ाफ़ो कंदड़ जंहिंखे दरिया जी राणी करे बि चयो वञे थो, त हिकु राणी आहे दरिया जी, उनखे इंडस डॉल्फिन खे बि आम माण्हू सॾनि था। इन जे करे दरिया में असांजी दुनिया में जेका नायाब डॉल्फिन आहे, बुलण आहे, जेका पूरी दुनिया में न आहे, सिर्फ़ु पाकिस्तान में आहे, उनजो सभ खां वधीक तइदाद जेको आहे सखर जी हदुनि में आहे। जेको सखर जी हदुनि में जेके दुनिया जा माण्हू, ख़ासि करे कुझु माण्हू असां वटि कुझु हिकु ॿ जापानीज़ फैमिलीज़ ऐं ॿियनि मुल्कनि जूं फैमिलियूं बि जेके ख़ासि करे सिर्फ़ु इंडस डॉल्फिन ॾिसण आयूं सखर में। ऐं हिन में तमामु जेको आहे सो ख़ूबसूरती सां गॾु हिकु सेहतमंद अलामत जी निशानी बि आहे त असांजे दरिया में हिते सखर वटि पाणी बि आहे ऐं तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। पर अफ़सोस सां चयो वञे थो त इन दरिया खे असां कुझु इंसानी पंहिंजे हरकतुनि जे करे आलूदा करे छॾियो आहे, जंहिंमें वेस्ट वाटर आहे, पाणी जो जेको निकाल शहरनि जो निकाल आहे या कुझु फैक्ट्रियुनि जो निकाल आहे, उन जे करे उनखे जीवत जेका बि आहे उनखे ख़तरात आहिनि। इंडस डॉल्फिन खे बि साॻिए तरीक़े सां ख़ासि करे उन्हनि जा ख़तरात, हिकु त पाणी जी कमी, जॾहिं पाणी जी कमी थी वञे उन में ॼार लॻाया था वञनि, उन में बि डॉल्फिन जहिड़े नायाब नसुल ऐं सुहिणी जीवत हिकिड़ो मरी थो वञे ऐं फासी थो पए। उनखां पोइ जेको आहे सो जॾहिं वाटर कोर्स जॾहिं वाराबंदी थींदी आहे, जॾहिं दरिया में पाणी घटिबो आहे त उन में पॉइज़निंग बि यूज़ कई वेंदी आहे मच्छी मारण जे लाइ। सो इहे सभु मैसेज बि मां ॾियां थो ऐं सभिनी खे दोस्तनि खे, पंहिंजे वतन वासियुनि खे इहो अर्ज़ु थो कयां त हिन सुहिणी जानवर खे, सुहिणनि नंढड़नि जीतनि खे, हिननि पखियुनि खे जेके रहंदड़ दरिया में आहिनि, हिननि पाणी में आहिनि, ईअं ॾिठो वञे त काफ़ी शयूं इन्हनि जे करे नाबेद थींदियूं वेंदियूं। नाबेद थियण जो बिल्कुलु इहो माण्हू जॾहिं असां जॾहिं असां हिन धरती जी अशरफुल मख़लूक़ात ख़्यालु कंदासीं, तॾहिं हिन असां सखर जी सूंहं ऐं हिन धरती जी सूंहं खे बचाईंदासीं। ऐं असांजो सुहिणो शहर सखर, जंहिंमें वॾी ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि तव्हांखे सवारी ते या ॿाहिरि वञिणो नथो पए। पंहिंजे सिटीअ में, विच शहर में तव्हां हिकु दुनिया जो नायाब जानवर इंडस ब्लाइंड डॉल्फिन ॾिसी सघो था, जंहिं ते सफ़ारी जे लाइ लबे महिराण ते ॿेड़ियूं बि आहिनि। सिंध वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट बि सफ़ारी जो प्रोग्राम रखियो आहे ऐं असां उन ते ॾेखारींदा आहियूं। हिन महिल जेका तइदाद आहे 1014 डॉल्फिन्स मौजूदु आहिनि, पर उन में बि जेकॾहिं ॾिठो थो वञे त उहो काफ़ी अरसे खां वठी 72 खां वठी जेको आहे सो उन्हनि जी असां वटि रिपोर्ट जेका सर्वे आहे डॉक्टर पिलेरी कई आहे, उन खां वठी ॾिसूं था त उन्हनि जो तइदादु जेतिरो वधणु खपे ओतिरो नथो वधे। उन जा सबब इहे ई आहिनि त उनखे गदलाइण जो वधणु, ख़ासि करे गदलाइण जेकॾहिं हिन सिंधूअ मां असां ख़तमु कंदासीं त थी सघे थो असांजी मच्छी जो तइदाद बि वधंदो। जेको मच्छी असां वटि ॾिसो त केतिरी महांगी आहे, हिकिड़ो फिश फार्म केतिरो थो कमाए ऐं असांजे एॾे वॾे दरिया में मच्छी घटि छो आहे? इन जे करे जो उनजो फूड चेन ख़तमु थो थिए। इनखे केमिकल्स ऐं इन्हनि खां बचायो वञे ऐं हिन सुहिणे दरिया खे, सुहिणे सखर खे बचायो वञे। गुज़िरियल कुझु ॾहाकनि खां सखर ऐं रोड़ी शहरनि ते अरबें रुपया ख़र्च कया विया आहिनि ऐं रुगो गुज़िरियल 10 सालनि दौरान ज़िले ते 30 अरब रुपया इस्तेमालु थिया आहिनि। जेकॾहिं एॾी वॾी रक़म मां कुझु हिसो सिंधूअ जे किनारनि ते बहितरीअ लाइ ख़र्च थिए हा त शायदि अॼु सिंधूअ किनारे लबे महिराण पार्क जी हीअ हालति न हुजे हा ऐं सखर तोड़े रोड़ी शहरनि वटि सिंधूअ जूं ॿई कंदियूं तफ़रीह लाइ पाकिस्तान जो सुठो हंधु बणिजी सघनि हा ऐं हुकूमतुनि खे हितां टैक्स ऐं ॿियनि मदनि में बहितर कमाई बि थी सघे हा ऐं टूरिज़म खे बि हथी मिली पवे हा जेका अॼु ताईं न मिली सघी आहे। एक बहुत बड़ी खुशकिस्मती है कि ये सखर शहर उन कुछ शहरों में पूरी दुनिया के ममालिक में से एक है जिसमें दरिया बीच में गुजर रहा है। लेकिन इस बात पे बिल्कुल दुख भी हमें होता है कि उस तरह डेवलप नहीं है जिस तरह होना चाहिए था। लेकिन डेवलपिंग कंट्री है, अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान तरक्की की तरफ जाएगा, सिंध भी जा रहा है, तो आहिस्ता आहिस्ता चीज़ें स्टेप बाय स्टेप आपने देखा है कि ड्रेनेज। फिर सबसे बड़ा इसमें इशू ये भी होता है ना कि जो बेसिक आपकी रिक्वायरमेंट्स होती हैं तो जब तक वो फुलफिल नहीं हुई होती तो इस तरह के प्रोजेक्ट्स पे जाते हैं तो उसमें क्रिटिसिज्म भी ज़्यादा होता है। तो वाटर सप्लाई है, वेस्ट वाटर है, जो रोड रास्ते, जो खासकर जो लोग जहाँ पे रहते हैं, गलियाँ हैं छोटी पतली स्कूल्स वगैरह, हॉस्पिटल, इनको प्रायोरिटी दे के फिर साथ साथ पैरेलल जिस तरह मैंने आपको बताया कि ये वाला प्रोजेक्ट जो है हमने गवर्नमेंट फंडिंग के अलावा PPP मोड में लेके गए। तो अल्लाह ने चाहा तो आपका शहर और हमारा शहर सक्कर कि ये प्रोजेक्ट कंप्लीट होगा तो ये एक मिसाल होगी। बिल्कुल सिंधु दरिया मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां वही जॾहिं सखर वटि पहुचे थो त हिन जो हुस्न ॿियनि इलाइक़नि खां वधीक
ख़ूबसूरती जी झलक ॾिए थो। हूअं त सिंधु सॼो सारो सरापा सूंहं ऐं जियदान जो हिकु वॾो ज़रियो आहे, पर सखर वटि सिंधुअ जे सीर में क़ाइमु तीरथ आस्थान, किनारनि ते जुड़ियल ख़ूबसूरत मस्जिदूं, बुज़ुर्गनि जे आरामगाहुनि वारियूं दरगाहूं, दरियानि मथां अॾियल बैराजनि ऐं पुलनि वारा ताज सिंधुअ जी सींद ऐं महिराण जे ॿिन्ही कंधियुनि खे इंतिहाई दिलि फ़रेब ऐं दिलकश बणाइनि था। ऐं अहिड़ी झलक सिंधुअ जे ॿिन्ही कंधियुनि ते शायदि ई किथे हुजे। सखर वटि सिंधु दरिया हुकुमराननि जे नज़र जो मुंतज़िर आहे त जीअं कुदरती सूंहं वधीक ख़ूबसूरत थी तफ़रीह माग बणिजी सघे। कैमरामैन कज़ाफ़ी शाह ऐं अब्दुल रज़ाक सोलंगी सां गॾु जॉन मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।